ओम शांति। अॼु मिले तारीख़ 10/7/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार देह अभिमान छॾे देही अभिमानी ठहो। देही अभिमाननि खे ईश्वर संप्रदाय चइबो आहे। प्रश्न आहे, तव्हां ॿार हाणे जो सत्संग कंदा आहियो, इहे ॿिया सत्संगनि सां निरालो कीअं आहे? उत्तर आहे, इहो ई हिकु सत्संग आहे जंहिंमें तव्हां आत्मा ऐं परमात्मा जो ज्ञान ॿुधंदा आहियो। हिते पढ़ाई थींदी आहे, एम ऑब्जेक्ट साम्हूं आहे। ॿियनि सत्संगनि में न पढ़ाई थींदी आहे न कोई एम ऑब्जेक्ट आहे। हिते पढ़ाई थींदी आहे ऐं एम ऑब्जेक्ट आहे। ओम शांति। रूहानी ॿारनि प्रति रूहानी बाप सम्झाइनि था। रूहानी ॿार ॿुधनि था। पहिरियों बाबा सम्झाईंदा आहिनि, जॾहिं बि वियो त पंहिंजे खे आत्मा सम्झी करे वियो, देह न सम्झो। देह अभिमानी खे आसुरी संप्रदाय चइबो आहे। देही अभिमानी खे ईश्वर संप्रदाय चइबो आहे। ईश्वर खे देह न आहे, उहो सदैव आत्म अभिमानी आहे। उहो सुप्रीम आत्मा सभी आत्माउनि जो बाप आहे। परमात्मा अर्थात ऊचे ते ऊचो। मनुष्य जॾहिं ऊचे ते ऊचो भॻवानु चईंदा आहिनि त बुद्धि में ईंदो आहे कि उहो निराकार लिंग रूप आहे। निराकार लिंग जी पूजा बि थींदी आहे न, निराकार लिंग जी पूजा बि थींदी आहे। उहा परमात्मा यानी सभी आत्माउनि खां ऊच आहे। उहो बि आत्मा परंतु ऊची आत्मा आहे। उहो जनम मरण में न ईंदी आहे। बाक़ी सभु पुनर्जन्म वठंदा आहिनि ऐं सभी रचना आहे। रचता त हिकु बाप ई आहे न, ब्रह्मा विष्णु शंकर बि रचना आहे। मनुष्य सृष्टि बि सॼी रचना आहे। रचता खे बाबा चईंदासीं। पुरुष खे बि रचता चईंदा आहियूं। स्त्री खे एडॉप्ट कंदा आहिनि, पोइ उन्हनि सां क्रिएट कंदा आहिनि ॿार, पोइ पालना कंदा आहिनि, बसि विनाश न कंदा आहिनि। ऐं ॿिया धर्म स्थापक हूंदा आहिनि, उहे बि क्रिएट कंदा आहिनि, पालना कंदा आहिनि। विनाश कोई बि न कंदो आहे। बेहद जो बाप जेके परमात्मा चइबो आहे, जीअं आत्मा बिंदी रूप आत्मा जो बिंदी आहे, वैसे परमात्मा जो बि बिंदी रूप आहे। बाक़ी एतिरो वॾो लिंग जो ठाहींदा आहिनि, उहो सभु भक्ति मार्ग में पूजा जे कारण आहे। बिंदी जी पूजा कीअं थींदी, इन करे लिंग ठाहे छॾियो अथनि। भारत में रुद्र यज्ञ रचंदा आहिनि त मिट्टी जो शिवलिंग ऐं सालिग्राम ठाहे करे पोइ उन्हनि जी पूजा कंदा आहिनि। उन्हनि खे रुद्र यज्ञ चइबो आहे। वास्तव में असली नाम आहे राजस्व अश्वमेध अविनाशी रुद्र गीता ज्ञान यज्ञ। काथे सिर्फ़ रुद्र यज्ञ, काथे राजस्व अश्वमेध अविनाशी रुद्र गीता ज्ञान यज्ञ जो शास्त्रनि में लिखियलु आहे। हाणे बाबा ॿारनि खे चईंदा आहिनि, पंहिंजे खे आत्मा सम्झो ऐं जो बि सत्संग आदि आहिनि उन्हनि में आत्मा ऐं परमात्मा जो ज्ञान न कोई में आहे, न ई ॾेई सघंदा आहिनि। ॿिया सत्संगनि में हुते त कोई एम ऑब्जेक्ट ई न हूंदी आहे। तव्हां ॿारनि त हाणे पढ़ाई पढ़ो था न, तव्हां ॼाणंदा आहियो आत्मा शरीर में प्रवेश कंदी आहे। आत्मा विनाशी आहे, शरीर विनाशी आहे। शरीर द्वारा पाठ वॼाईंदी आहे। आत्मा त अशरीरी आहे न, चईंदा बि आहिनि नंगा आयासीं नंगा वेंदासीं। मतिलबु अशरीरी आयासीं अशरीरी वेंदासीं। शरीर धारण कयो, पोइ शरीर छॾे नंगो वञिणो आहे। इहे बाप तव्हां ॿारनि खे बि सम्झाईंदा आहिनि। इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि भारत में सत्य हुयो त देवी देवताउनि जो राज्य हुयो, हिकु धर्म हुयो। इहे बि भारतवासी न ॼाणंदा आहिनि, लेकिन हाणे असां ॿार ॼाणंदा आहियूं। बाबा खे जंहिं न ॼाणो उहो उन कुझु बि न ॼाणे। ऋषि मुनि, प्राचीन ऋषि मुनि बि चईंदा हुया, असां रचता ऐं रचना खे न ॼाणंदा आहियूं। रचयिता आहे बेहद जो बाप, उहा रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि, है न।
रचयिता आहे बेहद जो बाबा, उहो ई रचना जी आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि। आदि चइबो आहे शुरू, मध्य चइबो आहे विच। आदि अर्थात सतयुग जंहिंखे ॾींहुं चइबो आहे, मध्य अर्थात मध्य खां अंत ताईं राति थींदी आहे। सतयुग त्रेता आहे स्वर्ग, स्वर्ग आहे वंडर ऑफ वर्ल्ड। भारत ई स्वर्ग हुयो जंहिंमें लक्ष्मी नारायण राज्य कंदा हुया, है न। भारत ई स्वर्ग हुयो, हुन स्वर्ग में लक्ष्मी नारायण राज्य कंदा हुया। त भारत ई स्वर्ग हुयो जंहिंमें लक्ष्मी नारायण राज्य कंदा हुया। ये भारतवासी न ॼाणंदा आहिनि, है न। ये भारतवासी न ॼाणंदा आहिनि। भारत ई स्वर्ग हुयो जंहिंमें लक्ष्मी नारायण राज्य कंदा हुया। ये भारतवासी न ॼाणंदा आहिनि। बाबा हाणे स्वर्ग जी स्थापना करनि था, त हाणे ॿुधाइनि था, ऐं इहा ॻाल्हि बि उन्हनि खे सम्झ में ईंदी जो हुन दुनिया में अचण वारा हूंदा। मतिलबु ॾिसो केॾो गुप्त आहे। ईअं न की बाबा हाणे आया आहिनि त सभिनि खे ज्ञान सम्झ में अची वञे, न। सृष्टि जो पूरो चक्कर बि उन्हनि खे सम्झ में ईंदो जेको सतयुग त्रेता में अचण वारो हूंदो, है न। हुनजे अलावा कंहिंखे सम्झ में ई न ईंदो। केॾी वॾी ॻाल्हि आहे, न। मतिलबु ॿुधी में स्पेस ई न आहे की भई उहे सम्झनि। त उन्हनि में हिन में कंहिंजो उन्हनि जो कसूर ई न आहे, क्योंकि उन्हनि खे पार्टी न वॼाइणो आहे। त अगरि उहे सम्झी वञनि की हा स्वर्ग ईंदो, त हुननि खे बि वञण जी इच्छा थींदी, जबकि उहे त हुन दुनिया में वेंदा ई न। हाणे जेका मुस्लिम धर्म वारा, सिख धर्म वारी आत्मायूं हूंदियूं, उन्हनि जो कोई दोष न आहे की उन्हनि खे सम्झ में नथो अचे। अगरि सम्झ में अची वियो त उन्हनि जी बि इच्छा थींदी, है न। पर कॾहिं कॾहिं बाबा चईंदा आहिनि न की अंत में उन्हनि खे सम्झ में ईंदो, ऐं पछताईंदा की असां कॾहिं बि स्वर्ग में न वेंदासीं, है न। त तंहिंखां सुठो त जेका माण्हू ॿुधी करे ईअं ई हली वेंदा आहिनि, मतिलबु इहो बि सुठो। बाबा चईंदा आहिनि न हर ॻाल्हि में कल्याण आहे। जेके सम्झ में अची वियो स्वर्ग अचण वारो आहे, एॾी सुठी दुनिया ईंदी, लेकिन असां पार्ट न वॼाईंदासीं हुन में, असां अची न सघंदा आहियूं हुन में। त इहे बि दुख की इहे बि पोइ उलना कई माण्हू ॾींदा की असां छो न अची सघंदासीं। त चलो उन्हनि खे सम्झ में ई नथो अचे। बाप चईंदा आहिनि तव्हां पंहिंजी खे आत्मा सम्झो, असां फर्स्ट क्लास आत्मा आहियूं। हिन समय मनुष्य मात्र सभु देह अभिमानी आहिनि। बाप आत्म अभिमानी ठाहींदा आहिनि। आत्मा छा चीज़ आहे इहे बि बाबा बतलाईंदा आहिनि। मनुष्य कुझु न ॼाणंदा आहिनि। फल चईंदा बि आहिनि, भ्रुकुटी जे विच में चमकंदो अजब सितारो, परंतु उहो छा आहे, कीअं उन में पार्ट भरियलु आहे, उहो कुझु बि न ॼाणंदा आहिनि। हाणे तव्हांखे बाबा सम्झायो आहे, तव्हां भारतवासियुनि खे 84 जन्मनि जो पाठ वॼाइणो हूंदो आहे। भारत ई ऊच खंड आहे, न। असांखे हाणे 84 जन्मनि जो पाठ वॼाइणो हूंदो आहे। भारत ई ऊच खंड आहे। जो बि मनुष्य मात्र आहिनि उन्हनि जो इहो तीर्थ आहे। सर्व जी सदगति करण वारो बाबा हिते ईंदा आहिनि। इहो भारत उन्हनि जो तीर्थ आहे। इहो जो बि मनुष्य मात्र आहिनि हुननि जो इहो तीर्थ आहे। सर्व जी सदगति करण वारो बाबा हिते ईंदा आहिनि। त इहे वॾे खां वॾो तीर्थ थियो, न। भारत रावण राज्य सां लिबरेट करे गाइड ठही बाबा असांखे मथे वठी वेंदा आहिनि। मनुष्य त ईअं ई चई ॾींदा आहिनि, अर्थ कुझु न ॼाणंदा आहिनि। भारत में पहिरियों देवी देवता हुया, उन्हनि खे ई पोइ पुनर्जन्म वठिणो पए। भारतवासी सो देवता क्षत्रिय वैश्य शूद्र ठहींदा आहिनि। पुनर्जन्म वठिणो आहे, न। हिन नॉलेज की पूरी रीति समझण में 7 रोज़ लॻंदा आहिनि। पतित बुद्धि खे पावन ठाहिणो आहे, है न। पतित बुद्धि खे पावन ठाहिणो आहे। ये लक्ष्मी नारायण पावन दुनिया में राज्य कंदा हुया। उन्हनि जो ई राज्य भारत में हुयो, त जॾहिं उन समय ॿियो उन्हनि जे अलावा ॿियो कंहिंजो बि राज्य न हुयो।
हिकु ई राज्य हुयो, भारत केॾो सॉल्वेंट हुयो। हीरे जवाहरातनि जा महल हुया, पोइ रावण राज्य सां पुजारी ठहिया। हीरे जवाहरातनि जा महल हुया, पोइ रावण राज्य सां असां पुजारी ठही वेंदासीं। पोइ भक्ति मार्ग में इहे मंदिर आदि ठाहींदासीं। सोमनाथ जो मंदिर हुयो, हिकु मंदिर त न हूंदो, हिते बि शिव जा मंदिर में एतिरा त हीरा जवाहरात हुया जो मोहम्मद गजनबी ऊंट भरे करे खणी वियो, एतिरा माल हुया। ऊंट त छा, कोई लाखों ऊंट खणी विया, लाखों ऊंट खणी विया, त बि भरे न सघनि, एॾो सोनो। ऊंट, हिकु ऊंट त छा, लाखों ऊंट खणी विया भरे करे, त बि भरे न सघूं। लाखों ऊंट जहिड़ो खज़ानो। सतयुग में सोना हीरा जवाहरातनि सां त अनेक महल हुया, हीरे जवाहरातनि जा त अनेक महल हुआ। मोहम्मद गजनबी त हाणे आयो, द्वापर में बि केतिरा महल आदि हूंदा आहिनि। मोहम्मद गजनबी त द्वापर जे बि एंड में आयो न, मुस्लिम धर्म, है न। श्री इब्राहिम हुयो इस्लामियुनि जो, मोहम्मद गजनबी मुस्लिम धर्म स्थापन कई। त द्वापर जे अंत में, मतिलबु द्वापर में बि केतिरो धन हुयो, केतिरा महल आदि हूंदा, उहो पोइ अर्थक्वेक जे अंदरि हली वेंदा। रावण जी कोई सोने जी लंका हूंदी न आहे। रावण राज्य में त भारत जो इहो हाल थियो आहे। 100% इरिलीजियस, अनराइटियस, अनसॉल्वेंट, पतित विशिस, नई दुनिया खे चइबो आहे वाइसलेस दुनिया। भारत शिवालय हुयो, जेकी वंडर ऑफ द वर्ल्ड चईंदा आहियूं। ॾाढा थोड़ा मनुष्य हुया उन समय, हाणे त करोड़ मनुष्य आहिनि। वीचार करणो खपे। हाणे त ॿारनि जे लाइ इहो पुरुषोत्तम संगम युग आहे, जबकि बाबा तव्हांखे पुरुषोत्तम पारस बुद्धि ठाहिनि था। बाबा मनुष्य खां देवता ठाहिण जी तव्हांखे सुमत ॾींदा आहिनि। बाबा जी मत जे लाइ ॻायल आहे तव्हांजी गत मत न्यारी, इन जो बि अर्थ कोई न ॼाणंदो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि, मां अहिड़ी श्रेष्ठ मत ॾींदो आहे जो तव्हां देवता ठही वेंदा आहियो, है न। असांखे अहिड़ी श्रेष्ठ मत ॾींदा आहिनि जंहिंसां देवी देवता ठही वेंदा आहिनि। हाणे कलयुग पूरो थींदो आहे, पुराणी दुनिया जो विनाश त साम्हूं बीठो आहे। मनुष्य बिल्कुलु ई घोर अंधियारे में आहिनि, कुंभकर्ण जी नींद में सुम्ही पिया आहिनि। शिव जी चईंदा आहिनि, शास्त्रनि में लिखियलु आहे कलयुग त अञा ॿार आहे, है न। कुंभकर्ण जी नींद में सुम्ही पिया आहिनि, अञा ताईं मनुष्य घोर अंधियारे में आहिनि, अञा ताईं बि उथनि नथा। शिव जी चईंदा आहिनि, शास्त्रनि में लिखियलु आहे कलयुग त अञा ॿार आहे, 40,000 वर्ष पिया आहिनि। 84 लख योनियूं सम्झण जे कारण कल्प जी आयु बि लंबी चौड़ी करे छॾी अथनि। वास्तव में 5,000 वर्ष आहे। कल्प जी आयु वॾी छो करे छॾी अथनि, छो जो 84 लख योनियूं वठंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि त 84 जन्म वठंदा आहियो, न कि 84 लख। बेहद जो बाप त हिन सभी शास्त्र आदिनि खे ॼाणंदा आहिनि, तॾहिं त चईंदा आहिनि इहे सभु भक्ति मार्ग जा आहिनि जो अधु कल्प खां हलंदा आहिनि। इन सां कोई मूंखे मिलंदो न आहे शास्त्रनि सां। इहे बि वीचार करण जी ॻाल्हि आहे कि अगरि कल्प जी आयु लाखों वर्ष ॾेई छॾी, पोइ त संख्या ॾाढी थियणी खपे, है न। अगरि कल्प जी आयु लाखों वर्ष आहे, पोइ त संख्या ॾाढी हुजणी खपे। जबकि कृष्ण जी संख्या 2000 वर्ष में एतिरी आहे, त असांजी लाखों वर्ष में केतिरी हुजणी खपे। भारत जो असुलु धर्म देवी देवता धर्म आहे, उहो हलो
उहो हलंदो ई रहंदो आहे, परंतु आदि सनातन देवी देवता धर्म खे भुलिजण जे कारण चई ॾींदा आहिनि असां हिंदू धर्म वारो। हिंदू धर्म त हूंदो ई न आहे। भारत केतिरो ऊच हुयो, आदि सनातन देवी देवता धर्म हुयो त विष्णुपुरी हुई, हाणे आहे रावणपुरी। उहे ई देवी देवता 84 जन्मनि खां पोइ छा ठही वेंदा आहिनि। देवताउनि खे वाइसलेस सम्झी पंहिंजे खे विशेष सम्झी उन्हनि जी पूजा कंदा आहिनि। सतयुग में भारत वाइसलेस हुयो, नई दुनिया हुई जंहिंखे नयो भारत चईंदा आहियूं। इहो पुराणो भारत आहे। नयो भारत छा हुयो, पुराणो भारत छा आहे। नई दुनिया में भारत ई नयो हुयो, हाणे पुराणी दुनिया में भारत बि पुराणो आहे। त छा गति थी वई आहे ॾिसो भारत जी। भारत ई स्वर्ग हुयो, हाणे नर्क आहे। भारत ई स्वर्ग हुयो, हाणे भारत ई नर्क थी वियो आहे। भारत मोस्ट टॉलरेंट हुयो। भारत ई स्वर्ग हुयो, हाणे भारत ई नर्क थी वियो आहे। भारत मोस्ट टॉलरेंट हुयो, भारत ई मोस्ट इंसॉल्वेंट आहे। सभिनि सां भीख मांगंदा रहंदा आहिनि, प्रजा सां बि भीख मांगंदा आहिनि। इहे त सम्झ जी ॻाल्हि आहे न। अॼु जे देह अभिमानी मनुष्यनि खे थोरो पैसो मिलियो त सम्झंदा आहिनि असां त स्वर्ग में वेठा आहियूं, है न। सुखधाम स्वर्ग खे बिल्कुलु ॼाणंदा ई न आहिनि, छो जी पथर बुद्धि आहे न। हाणे उन्हनि खे पारस बुद्धि ठाहिण लाइ 7 रोज़ भट्टी में विहारणो पए, छो जी पतित आहिनि न, है न। पतित खे हिते त विहारे न सघंदा, इन करे उन्हनि खे पावन ठाहिण लाइ पारस बुद्धि ठाहिणो पवंदो। पतित खे हिते त विहारे न सघंदा, हिते पावन ई रही सघंदा, है न। हिते कहिड़ी आत्मा ई रही सघंदियूं आहिनि, पावन आत्मा ई रही सघंदियूं आहिनि। पतित खे अलाउ न करे सघंदा आहियूं, छो जी अगरि पतित अची वञे त ज्ञान खे त सम्झे न, छो जी ज्ञान खे सम्झण लाइ त पावन बुद्धि खपे। हाणे पुरुषोत्तम संगम युग ते वेठा आहियो, ॼाणंदा आहियो बाबा असांखे अहिड़ो पुरुषोत्तम ठाहींदा आहिनि। हीअ सची सत्यनारायण जी कथा आहे न। सत्य बाप तव्हांखे नर सां नारायण ठहिण जी, नारी सां लक्ष्मी ठहिण लाइ राजयोग सेखारीनि था। ज्ञान सिर्फ़ु हिकु बाप वटि आहे जंहिंखे ज्ञान सागर चइबो आहे। शांति जो सागर, पवित्रता जो सागर, हीअ हुन हिक जी ई महिमा आहे, ॿियो कंहिंजी महिमा न थी सघंदी आहे। देवताउनि जी महिमा अलॻि आहे, परमपिता परमात्मा शिव जी महिमा अलॻि आहे। उहा आहे बाप। श्री कृष्ण आहे देवता, सूर्यवंशी सो चंद्रवंशी सो वैश्यवंशी। मनुष्य हमसो जो अर्थ बि सम्झंदा न आहिनि। असां आत्मा सो परमात्मा चई ॾींदा आहिनि, केतिरो रॉन्ग आहे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो कि भारत जी चढ़ती कला उतरती कला कीअं थींदी आहे। इहे ज्ञान आहे, उहा सभु भक्ति आहे। सतयुग में सभु पावन हुया, राजा रानी जो राज्य हलंदो हुयो, हुते वज़ीर जी कोई ज़रूरत न हूंदी आहे, छो जी राजा रानी ख़ुदि ई मालिक हुया न। 2200 वर्षो वतल हुयो उन्हनि जो, उन्हनि में अक़ल आहे। लक्ष्मी नारायण खे कोई जे राय वठण जी दरकार ई न रहंदी। हुते वज़ीर हूंदो न आहे। हुते भारत जहिड़ो पवित्र देश कोई हुयो न। महान पवित्र देश हुयो, नाम ई हुयो स्वर्ग, है न। महान पवित्र देश हुयो, नाम ई हुयो स्वर्ग। हाणे नर्क आहे। नर्क सां पोइ स्वर्ग बाप ई ठाहींदा आहिनि। नर्क खां पोइ स्वर्ग बाप ई ठाहींदा आहिनि। अच्छा मीठी मीठी सिकी लधी ॿारनि प्रति
माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। हिकु दाना जे लाइ मुख्य सार हिकु बाप जी सुमत ते हली करे मनुष्य सां देवता ठहिणो। हिन सुहावने संगम युग ते स्वयं खे पुरुषोत्तम पारस बुद्धि ठाहिणो। हिन सुहावने संगम युग ते स्वयं खे पुरुषोत्तम पारस बुद्धि ठाहिणो। ॿियो आहे 7 रोज़ जी भट्टी में वेही पतित बुद्धि खे पावन बुद्धि ठाहिणो। 7 रोज़ जी भट्टी में वेही करे स्वयं खे पतित बुद्धि की पावन बुद्धि ठाहिणो। सत्य बाप सां सत्यनारायण जी कथा सच्ची कथा ॿुधी नर सां नारायण नारी सां श्री लक्ष्मी जहिड़ो ठहिणो। वरदाना हर खज़ाने की बाप जी डायरेक्शन प्रमाण कार्य में लॻाइण वारा ऑनेस्ट व ईमानदार ठहो। ऑनेस्ट अर्थात ईमानदार उनखे चइबो आहे जो बाप साहब जे प्राप्त खज़ाने खे बाप जे डायरेक्शन बिना कहिड़े बि कार्य में न लॻायो। ऑनेस्ट अर्थात ईमानदार हुनखे चइबो आहे जो बाप जे प्राप्त हुए खज़ाने खे बाप जे डायरेक्शन बिना कंहिं बि कार्य में न लॻाए, है न। अगरि समय वाणी कर्म श्वास व संकल्प परमत या संग दोष में व्यर्थ तरफ गवाईंदा आहियो, है ना। अगरि समय वाणी कर्म श्वास संकल्प परमत या संग दोष में व्यर्थ तरफ गवाईंदा आहियो, स्वचिंतन जी बजाय पर चिंतन कंदा आहियो, सुमान जी बजाय कहिड़े बि प्रकार जे अभिमान में ईंदा आहियो, श्रीमत जे बदिले मनमत जे आधार ते हलंदा आहियो त ऑनेस्ट न चईंदासीं, है न। अगरि असां पंहिंजो समय संकल्प श्वास कर्म अगरि परमत या संग दोष में असां व्यर्थ गवाईंदा आहियूं या अगरि असां स्वचिंतन जे बजाय परचिंतन कंदा आहियूं, ये अहिड़ो आहे अहिड़ो आहे, सुमान जे बजाय कहिड़े बि प्रकार जे अभिमान में ईंदा आहियूं, श्रीमत जे बदिले मनमत जे आधार ते हलंदा आहियूं त ऑनेस्ट न चईंदासीं, है न। जो बाबा जीअं चए थी असांखे हुन हिसाब सां ई हलणो। इहे सभु खज़ाना विश्व कल्याण जे लाइ मिलिया आहिनि त उन में ई लॻाइण इहे ई ऑनेस्ट ठहिणो आहे, है न। अगरि ईअं न की असांजो इहो बीमार आहे असांजो इहो बीमार आहे, उहो असांखे सभु बाबा खे ॾियणो आहे। पोइ बाबा खे यादि करे विश्व जी सर्व आत्माउनि सां गॾु उन आत्मा खे बि सकाश ॾियणो आहे, है न। ईअं न की मुंहिंजो इहो आहे मां हिनखे पंहिंजी शक्ति ॾियां थी, न। असां वटि जो आहे उहो बाबा जो आहे। बाबा खे सभु कुझु ॿुधाए करे बाबा जी यादि में ई पोइ सभिनि खे लाइट माइंड ॾियणी आहे। पोइ बाबा जी मर्ज़ी कंहिंखे छा बि ॾियनि। स्लोगन आहे ऑपोजिशन माया सां करणी आहे दैवी परिवार सां न। अव्यक्त इशारो सभी आत्माऊं हिकु ई बेहद जो परिवार आहे। पंहिंजे परिवार जी कोई बि आत्मा वरदान सां वंचित न रहिजी वञे, ईअं उमंग उत्साह जो श्रेष्ठ संकल्प दिलि में सदा रहे। पंहिंजी प्रवृत्ति में ई बिज़ी न रहणो आहे, बेहद जी स्टेज ते स्थित थियणो आहे। बेहद जी आत्माउनि जी सेवा जो श्रेष्ठ संकल्प करो। ये सफलता जो सहज साधन आहे। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।